अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमंदा बादल। नाविल निगार सिराज किस टेवंजाई। हिक ॾींहुं सुबुह जो सवेर मंज़ूर अची हिन खे उथारियो ऐं हिन खे तयारु थियण जी हिदायत करे ॿियनि हमराहनि खे सॾण लाइ हलियो वियो। जॾहिं हू सभु कार में अची वेठा तॾहिं मंज़ूर ॻाल्हि छेड़ी। बास जे मिल में मज़ूरनि हड़ताल कई हुई ऐं के मज़ूर कारखाने अॻियां पथली मारे वेही रहिया। बास पुलिस जी मदद सां उन्हनि खे उथारण जी कोशिशि कई त झेड़ो वधी वियो ऐं मज़ूरनि पुलिस सां मुंहुं ॾिनो। लाचार पुलिस खे पहिरीं लाठी चार्ज करणी पई ऐं पोइ हवाई फेर करे हिननि मज़ूरनि खे छिड़विछड़ करण जी कोशिशि कई। उन फायरिंग में 3 मज़ूर मरी पिया। हड़ताली मज़ूर हेकारी बिगड़ी पिया आहिनि, पर मज़ूरनि सां ॻाल्हाइण लाइ बास जो हलणु ज़रूरी आहे त जीअं को ठाह थिए। पर केस उहो ख़्यालु आहे त मतां को दंगो फसाद थी पवे। उन करे असांखे हलण जो हुकुम मिलियो आहे त ॻाल्हियुनि वक़्तु असीं मौजूदु हुजूं, मतां के मज़ूर हमिलो न करे विझनि। अनु चुपचाप कार जे कुंड में वेठो रहियो। ॿिया सभु तफ़सील मालूम करण लाइ मंज़ूर सां सवाल जवाब कंदा रहिया, पर हू ख़ामोश हिननि खां बेख़बर ॼण त झूठा खाईंदो रहियो। हिन खे बॉस या बास जे मिल सां का दिलचस्पी न हुई, पर हू इनकार बि नथे करे सघियो। हू त बास जो हिकु पघारदार नौकर हो, इनकार कीअं करे। ऐं हू उन्हनि मज़ूरनि मुतालिक़ सोचणु लॻो जन जा 3 साथी मारिजी चुका हुआ। कहिड़ी ॻाल्हि हूंदी जो मज़ूर पंहिंजा माण्हू माराईंदे बि न घुथा। हिन सोचण जी कोशिशि कई, पर ऐन उन वक़्तु हिकु वॾी मोटर ज़ूम मां हिननि जे अॻियां लंघी वई ऐं पोइ बिल्कुलु हिननि जे अॻियां हलणु लॻी। हिननि मां कंहिं चयो, बॉस। मिटीअ जो हिकु ककर हिन जे ज़हन आॾो अची अखियुनि खे पोसराइणु लॻो। उन कार में पोईं सीट ते 2 माण्हू वेठल हुआ, जन मां हिकिड़ो त बॉस हो, ॿिए खे अनु शायदि कोन सुञाणंदो हो। अॻी सीट ते ड्राइवर सां गॾु बास जो बॉडीगार्ड वेठल हो, जंहिंखे हिन बास जे बंगले ते पहिरें भेरे बि ॾिठो हो। जॾहिं अॻी कार रस्ते जे हिकु खाॿे मोड़ ते मुड़ी, तॾहिं हिन जे ज़हन अॻियां अहिड़ो मोड़ अची वियो जंहिंजे हिकु पासे हिन जी असलियत हिन खे सॾु कंदे थी आई ऐं ॿिए तरफ़ उहा ज़िंदगी हुई जंहिंखां फ़रार जी कोशिश जी माना मौत हुई। असलियत ऐं मौत जो उहो बिवाटो केॾो न डिॼारींदड़ हो। असलियत मौत खां वधीक खूनरेज़ हुई। जिते हिन जे चाचे अलूअ जो लाश हिन जे लाइ पंहिंजो अखियूं अञा ताईं खोलियो इंतज़ारु कंदो थी रहियो। जिते हिन जी माउ जा सुॾका हिन जे आथत जा मुंतज़िर हुआ। जिते हिन जे पीउ जे ताड़ीअ जी बोइ हिन खे पंहिंजे ॾुखोयल भाकुर में आणण खां कीॿाए रही हुई। हिन जे ज़हन में उहो सवाल ओचितो उभरी आयो त हिन जे पीउ ताड़ी पियणु छो शुरू कई। अलाए छो उन ई वक़्तु हिकु ॿियो ख़्यालु बि हिन जे ज़हन में उथियो त मज़ूरनि हड़ताल छो कई हूंदी। हू मंज़ूर खां पुछी वेठो, मज़ूरनि हड़ताल छो कई आहे मंज़ूर? उहो सवाल हिन एतिरो वक़्तु ख़ामोश रहण खां पोइ कयो हो। उन करे उन सवाल लाइ मंज़ूर बिल्कुलु तयारु न हो। सभु ॼण त उन सवाल जे ओचिते धक खां माठ थी विया ऐं मंज़ूर कुझु सोचींदे हल्की खंगकार कंदे चयो, चवनि था त संदन मज़ूरी वधाई वञे, खेनि साफ़ सुथरा घर रहण लाइ ॾिना वञनि, मिल जे इस्पताल में डॉक्टर मुक़ररु कयो वञे, वग़ैरह वग़ैरह। वॾी ॻाल्हि उहा आहे त चूंडूं वेझियूं आहिनि न, उन करे। चूंडुनि जो उन सां कहिड़ो लॻापो? अनूअ मासूमियत मां सवाल कयो। चूंडुनि जे वक़्त में मुख़ालिफ़ धुर जा माण्हू ॿिए खे बदनाम करण लाइ माण्हुनि खे बरगलाईंदा रहंदा आहिनि। बास जे मुख़ालिफ़ बीहण वारनि उम्मीदवारनि मां हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे कनि ॿियनि माण्हुनि जी मदद आहे। उन्हनि माण्हुनि सां त बास ऐं असीं पुॼी खाइण जहिड़ा आहियूं, पर उन माण्हूअ जे पुठि पंहिंजे कनि साथियुनि सां गॾिजी हिकु समाज सुधारक सोसाइटी ठाही आहे, जंहिंजे तरफ़ां हिकु ॿ डॉक्टर शागिर्द ऐं किताबी कीड़ा गॾिजी मज़ूरनि जे बस्तीअ में वञी मज़ूरनि खे बास ऐं ॿियनि मिलुनि ऐं कारखाननि जे मालिकनि ख़िलाफ़ु भड़काईंदा था रहनि। मज़ूरनि खे मुफ़्त दवाऊं, मुफ़्त कपिड़ा ऐं ॿियो सामान ॾींदा था रहनि। के मज़ूरनि जा अॻुवान बि हिननि सां शामिलु आहिनि। वॾी ॻाल्हि त मज़ूरनि खे पढ़ाईंदा आहिनि ऐं उन्हनि क्लासनि में हिननि खे अहिड़ियूं के मुरलियूं था ॿुधाइनि जो मज़ूर पाण खे मज़ूरनि बदिरां मुर्गो मिलनि जा मालिक सम्झणु लॻा आहिनि ऐं हुकुमा हुकुमी मज़ूरियूं वधाइण जूं घुरूं कंदा था वठनि। अनूअ खे अलाए छो पंहिंजे बदन में सुयूं सुयूं चुभंदियूं महसूसु थियणु लॻियूं। हिन आहिस्ते चयो, मंज़ूर, तुंहिंजो पीउ बि त हिकु मज़ूर हो। मंज़ूर खे ईअं महसूसु थियो ॼण त अनूअ खेसि भरपूर थप्पड़ वहाए कढियो हो। हू पंहिंजी कावड़ लाइ कीअं सहसाए वियो।
संदसि मुंहुं ईअं ॻाढ़ो थी वियो ॼण त ओचितो खेसि तेज़ बुखार अची वियो हो ऐं पोइ हिन जे मुंहं जी ॻाढ़ाण आहिस्ते आहिस्ते पीलाण में तब्दील थियण लॻी, ॼण त शफ़क़ खां पोइ सुबुह जे आख़िरी किरणनि हिन जे ज़हन जे आकाश ते पीलाण फैलाए छॾी हुई ऐं सोच जो सूरज नई सुबुह जे इंतज़ार में ज़मीन जे सीने में जज़ब थी वियो हो। सोच जी उन ॿुॾंदड़ सिज खे ॾिसण बदिरां अनूअ साम्हूं निगाह विधी त हिकु कारखाने जूं चिमिनियूं नज़र आयसि। हीअ कहिड़ी अजीब मंज़िल हुई। हिन सोचियो, जीअं जीअं हिन जी कार वेझी थींदी वेई तीअं हिन खे ईअं महसूसु थियो ॼण त को समुंड परियां गजगोड़ करे रहियो हो। जीअं जीअं हू वेझा थींदा थे विया उहा गजगोड़ पड़ाॾा बणिजंदी वधीक ड्रिजारींदड़ थींदी वई। जॾहिं कार बीही रही ऐं हू ॿाहिरि निकिता तॾहिं हिन जेके ॾिठो उन हिन जे दिलि में हलचल मचाए छॾी। 2-3 हज़ार माण्हू हिकु समुंड वांगुरु फैलियल हुआ ऐं रुॻो हिननि जी भुण बि हिकु गजगोड़ बणिजी थी वई। जॾहिं हिन मज़ूरनि खे संदनि बस्तियुनि में ॾिठो हो तॾहिं हिन जे दिलि में हिननि लाइ हमदर्दी, कहल ऐं रहम जा जज़्बा तक़रीबन नफ़रत ऐं धिकार जे अंदाज़ में पैदा थिया हुआ। ऐं हींअर उन्हनि साॻियनि मज़ूरनि खे ॾिसी हिन जी ॾिया हैबत खां हिन जी दिलि दहिलजण लॻी हुई। हिन खे ईअं महसूसु थियो त हिन समुंड खे मोटाइण, हिन पहाड़ खे अॻियां हटाइण में हिकिड़ो बास त छा सवें बास बि ॾिनल पलूंगड़नि वांगुरु पुछ टंगुनि में ॾेई भॼी वेंदा। बास खे ॾिसी मज़ूरनि जी हुन समुंड में नफ़रत जी हिकु वीर ईअं लही आई जो मंज़ूर जे इशारे ते हिननि सभिनी पंहिंजा रिवाल्वर कढी ॿाहिरि कया ऐं बास खे विच में करे हू मज़ूरनि जे विचां लंघण लॻा। खूनी कुत्ता, हुश हुश, पोश पोश, हटो बचो, सूअर, गूंखोर, मुर्दार। ही लफ़्ज़ हूअं केरु हिन खे चवे हा त उहो उन जो मुंहुं पटे छॾे हा। पर अॼु हिन ॾिठो त बास सुधा सभु हिन जा साथी कंधु हेठि करे कारखाने जे दरवाज़े ॾांहुं हलंदा रहिया। पुलिस जे हिकु जथे वटि पहुचंदे ॼण त हिननि सभिनी सामत जो साहु खयूं। दरवाज़े ते बीठल पुलिस जे हिकु ऑफिसर बास सां सलाम करे हथु मिलायो ऐं चयाईं, अॼु त हिननि जो मिज़ाज काफ़ी गरम आहे। ॾिठो वेंदो, बास मुख़्तसिर जवाबु ॾिनो ऐं कारखाने अंदरि हलियो वियो। हू बि हिन सां गॾु अंदरि दाख़िल थिया। गेट खां अंदरीं तरफ़ ऑफिस जे दर अॻियां बि हिकु पुलिस वारो बंदूक खणियो बीठो हो। हिन मंज़ूर खां पुछियो, बास सां उहो ॿियो गॾु केरु आहे? मज़ूरनि खे मुक़ररु करण वारो लेबर ऑफिसर। हू अंदरि घिड़िया त ऑफिस में वेठल 3 माण्हू उथी बीह रहिया। उन्हनि मां हिकिड़ो माण्हू वधी अची बास सां मिलियो। उहो मैनेजर आहे, मंज़ूर हिन खे ॿुधायो। ऑफिस खां वरी अंदरि तरफ़ हिकु कमरे जो दरवाज़ो खोलींदे मैनेजर बास ऐं संदसि साथियुनि जे अंदरि वञण ताईं दरवाज़े जो हिकिड़ो ताक झले बीठो। जॾहिं हू अंदरि दाख़िल थिया त पोइ पाण बि अंदरि हलियो आयो ऐं दरवाज़ो ख़ुदि ब ख़ुदि बंदि थी वियो। मंज़ूर पंहिंजे साथियुनि खे कुर्सियुनि ते वेहण जो इशारो कयो ऐं हू कुर्सियुनि ते वेही पंहिंजी पंहिंजी सोच में ग़रक़ थी विया। कुझु देरि खां पोइ मैनेजर ॿाहिरि निकितो ऐं ऑफिस खां ॿाहिरि हलियो वियो। जॾहिं वापसि आयो तॾहिं हिन सां 3 ॼणा गॾु हुआ। अनू सम्झी वियो त ही ज़रूरु मज़ूरनि जा नुमाइंदा हुआ। हिननि जे मुंहं ते हिकु अजीब गंभीरता हुई ऐं उन गंभीरता संदनि तेल हणनि कपिड़नि खे हिकु अजीब हशमत ॾेई छॾी हुई। अलाए छो मैनेजर दरवाज़ो खोले उनखे ताकी ॾेई छॾी। मंज़ूर उथी बीह रहियो, संदसि हथ खीसे में हो ॼण त हू कंहिं ओचिते हमले लाइ तयारु हो। हिन जे इशारे ते ॿिया बि तयारु थी वेही रहिया। जिते अनू वेठो हो उतां हू फ़क़ति मज़ूरनि जी पुठ ॾिसी थे सघियो। हिननि जो आवाज़ु अहिड़ो साफ़ ऐं तेज़ हो जो ॼण त हिननि जे जिस्म में का नई कुवत पैदा थी पई हुई। सेठ, असांखे उहा ॻाल्हि हरगिज़ क़बूलु न आहे। असांजा त सिधा सिधा शर्त आहिनि, या हा या न। उन जो को ॿियो जवाबु आहे ई कोन। पर मोलू, डॉक्टर वारी ॻाल्हि त मञूं था। क्वार्टरनि लाइ बि सरकार खे ज़मीन लाइ दरख़्वास्त ॾिनी अथऊं, बाक़ी मज़ूरी चूंडुनि खां पोइ वधाईंदासूं। उहो आवाज़ु मैनेजर जो हो। अव्हीं ॼाणूं, अव्हां जूं चूंडूं ॼाणनि। असांखे मज़ूरी हाणे ई वधाए ॾियो। बाक़ी क्वार्टरनि लाइ कारखाने जी पुठ वारी ज़मीन बि अव्हां जी आहे, उन ते छो नथा ठहिरायो? उते हिकु ॿी मशीन लॻाइणी आहे। हीअ आवाज़ु बास जो हो। ॿी मशीन खां बि असां जूं हयातियूं घटि था सम्झो। उन आवाज़ में हिकु अजीब टोक सां गॾु हिकु नई कावड़ उभरंदी थिए नज़र आई। हिन मिल मां असांखे बिल्कुलु नफ़ो ई कोन्हे।
जेसीं नई मशीन न लॻी आहे तेसीं रुॻो नुक़सानु ई नुक़सानु आहे। बास चिड़ खां वधीक कक थींदे चयो। हू अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ॿुधण जो आदी न हो। हीअ अव्हांजो पोता मेल आउं पाण सां खणी आयो आहियां। उहो त चवे थो त अव्हां जी मिल हर साल अॻिए खां अॻिरो नफ़ो थी कमाए। घड़ीअ लाइ त ख़ामोशी छांइजी वई। पोइ मैनेजर कुझु खंकारींदे चयो, उहो पोता मेल त वधीक लेसन वठण लाइ हथरादू ठाहियो वियो आहे त जीअं हुकूमत नफ़े जे लिहाज़ खां वधीक परमिट ॾे। जेकॾहिं उहा हथरादू आहे त अव्हांजो ऐं ॿियनि ऑफिस जे माण्हुनि खे जेको बोनस मिलियो आहे सो बि हथरादू आहे या उहो सही आहे? मैनेजर शायदि उहा टोक सहसाए न सघियो ऐं हिन ॼणो त नाराज़ थींदे चयो, उन सां अव्हांजो कुझु न वञे। असांजो कुझु न वञे? ईअं न, पोरियो असीं करियूं, माल असीं ठाहियूं, माल जी पैदाश असीं वधायूं, हथ ॿाहूं टंगूं असीं कपायूं, सिल में असीं वठिजूं, ऐं बॉइलर जे दोज़ख अॻियां असीं बीहूं, बिजलीअ जे शाक में असीं मरूं, बाक़ी बोनस अव्हांखे मिले, नफ़ो सेठियुनि खे मिलंदो रहे ऐं उन में असांजो छा वञे? सेठ कन खोले ॿुध, जेसीं असांजूं घुरूं पूरियूं न थियूं आहिनि तेसीं हीअ मिल बंदि रहंदी। हीअ लफ़्ज़ न हुआ ॼण त बाहि जूं ॼरूं हुयूं, जे ॼण त दीवारुनि खे साड़ींदियूं, पड़ाॾा कंदियूं, ऑफिस जे हिन खाल में वञणु लॻियूं। ऐं पोइ हू टेई उथी बीह रहिया। मोलू, तूं त मुड़ुसु ठाहूको आहीं, तो मां असांखे वॾियूं उमेदूं हुयूं। मूं त सेठ खे चयो हो त तोखे अॼु ई फोरमैन करण जो हुकुम ॾे, ऐं नूरा तोखे बॉइलर सेक्शन मां कढी सुपरवाइज़र कंदासूं, ऐं करीम तुंहिंजी बोनस वधाइण लाइ त मूं अॻे ई हेॾां पंहिंजे लेबर ऑफिसर खे अॻे ई चई छॾियो हो। तव्हीं त असांजा पंहिंजा आहियो, छो अहिड़ा थिया आहियो? मैनेजर साहिबु, आउं फोरमैनीअ खे थुक बि कोन हणां। हीउ सुवालु रुॻो मुंहिंजो न आहे, हीअ असां समूरनि पोरियतनि जो सुवालु आहे, संदन ॿचिड़नि जे पेट जो सुवालु आहे, संदन उघाड़नि अंगनि जो सुवालु आहे, संदन अघाई सगाई जो सुवालु आहे, संदन जीअण मरण जो सुवालु आहे। असांजा टे साथी पंहिंजी जान ॾेई चुका आहिनि, तंहिंजो अव्हांखे को फ़िकिर बि कोन्हे। अनूअ खे ईअं महसूसु थियो ॼण त मौलू कंहिं इंसान बदिरां वासींग नांग बणिजी वियो हो, जंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ ॾंगींदो थिए वियो। असांखे हुननि जो ॾाढो अफ़सोस आहे, असीं हुननि जो मुआवज़ो ॾियण लाइ तयारु आहियूं। बास नरमीअ सां चयो। मुआवज़ो? ॼण त अव्हांजो मुआवज़ो हिननि जे रननि जे लुड़कनि खे रोके सघंदो, हिननि जे ॿचिड़नि खे पीउ जो प्यारु मोटाए ॾींदो। पर ख़ैर, जेकी थियो सो थियो, पर जंहिं ॻाल्हि लाइ हुननि गोलियूं सटियूं उन ॻाल्हि जो फ़ैसिलो न थियो त हीअ मिल न हलंदी। जेकॾहिं असीं ॿिया मज़ूर भर्ती करियूं त पोइ? बास हाणे कावड़िजी चयो। ॿिया मज़ूर भर्ती कंदव? हिननि खे कारखाने में घेरण लाइ असांजे लाशुनि मथां लंघणो पवंदो सेठ। जेका अव्हांजी मर्ज़ी, ॾिसूं केतिरो वक़्तु था बिना मज़ूरीअ जे रही सघो, अव्हीं वञी सघो था। मज़ूरीअ सां कहिड़ो पेट थो भरिजेसो जो बिना मज़ूरीअ जे फ़र्क़ु पवंदो? सेठ, बुख ऐं फ़ाक़ो त असांजी क़िस्मत आहे, पर ॾिसिजो मथां बुख जे बाहि में अव्हांजो ही अडंबर ही कारखानो ॿारणु बणिजी वञे। मौलूअ जे आवाज़ में ॼण त हिन जी तक़दीर ॻाल्हाए रही हुई, जंहिंखे दुनिया जी का ताक़त मिटाए न थी सघी। ॾिसी रहंदासूं अव्हांजे धड़कनि खे, अव्हां सम्झो छा आहे? बास कावड़ मां बेज़ ते मुक हणंदे चयो। उन मुक जे आवाज़ ते 4 रिवाल्वर खीसनि मां ॿाहिरि निकिरी आया। मौलूअ पंहिंजे चओ तरफ़ पिस्तौल खुलियल ॾिसी चरियनि वांगुरु टहक ॾेई खिलणु लॻो। उहे टहक यकीननि सही दिमाग़ जे माण्हूअ जा न हुआ। पोइ मुश्किल सां हिन पंहिंजी खिल रोकींदे चयो, वाह ड़े सेठ, वाह वाह, तूं सम्झी थो त असीं तुंहिंजे हिननि भाड़े जे खचरनि खां डिॼी वेंदासूं? भुलियो आहीं, असीं पुलिस खां न ॾिनासूं त हिननि वातगारनि छोकिरनि खां छा डिॼंदासूं? ओचितो बास जो बॉडीगार्ड कारो देव पंहिंजी कुर्सीअ तां उथियो ऐं हिन ज़ोर सां हिकु थप्पड़ मौलूअ खे वहाए कढियो। मौलू 2-3 थेड़ खाईंदो वञी ज़ोर सां सेठ जे पेरनि में किरियो। थप्पड़ लॻण सां हिन जे नक ऐं चप मां रत जूं ठींडियूं करे वहणु लॻो। हिन जे नक ऐं चपनि मां रत ठींडियूं करे वहणु लॻो। किंजंदे हू उथी बीठो। हिन हिकु नज़र सां सेठ ॾांहुं ॾिठो ऐं पोइ हथु वधाए हिन तेल हाणे कमीज़ सां पंहिंजे नक खे साफ़ु कयो। हिन जी कमीज़ जो अॻु रत सां ॻाढ़ो थी वियो।
हिन जा 2 साथी हिन कारे देव ते उलर करण लाइ अॻिते वधिया, पर मौलूअ खे हिन हथ सां मना कई ऐं हिन वरी बि हिकु अजीब खिल खिलंदे चयो, न बाबा न, ही धक ही रतु त असांजो मरक आहे, असांजो रतु पाण ई पंहिंजो रंग लाहींदो, हिननि कुतनि सां मोह ॾियण मां कहिड़ो फ़ाइदो। बॉस, मैनेजर ऐं लेबर ऑफिसर बि उथी बीठा। मौलू पंहिंजो नकु साफ़ु कंदो ॿिन्ही हमराहनि सां गॾिजी ॿाहिरि हलियो वियो। बॉस बि ॿाहिरि निकितो त ही संदसि पोयां हलिया आया। ॿाहिरि गेट वटि पहुता त मौलूअ पुलिस जे हिकिड़े ऑफिसर खे चयो, अव्हां जे हूंदे असांखे इजो ई इंसाफ़ मिलियो आहे। पुलिस ऑफिसर रुॻो कुल्हा झुकाईंदे माठि थी वियो, ॼण चवंदो हुजे, भाऊ असीं बि त हिननि जा ई मुलाज़िम आहियूं, असीं छा था करे सघूं। बास गच वक़्तु मैनेजर ऐं लेबर ऑफिसर सां ॻाल्हाईंदो रहियो ऐं पोइ जॾहिं हू ॿाहिरि आया तॾहिं अनु हिकु अजीब हालत ॾिठी। हिननि जे वञण जो रस्तो मज़ूरनि जो ही समुंड रोके बीही रहियो। अनुअ खे ईअं महसूसु थियो ॼण त के सवी हज़ारे वासिंग फूकूं ॾेई रहिया हुआ। मेड़ जी उहा मोड ॾिसी बॉस बि उते ई ॼमी बीही रहियो ऐं मुंहिंजी पुलिस जे 2 ऑफिसरनि ॾांहुं ॾिठाई जेके हिन खां थोरो पर भरो अची रहिया हुआ। पुलिस जो हिकिड़ो ऑफिसर अॻिते वधी आयो ऐं हिन अॻियां बीठल मज़ूरनि खे चयो, अव्हां रस्तो छो छलियो आहे। कंहिं बि जवाबु न ॾिनो, फ़क़ति संदनि अखियुनि में हिकु अजीब जोत जलंदी रही ऐं अलाए अनुअ खे छो महसूसु थियो त उन जोत में रत जे ॿारण जी रोशनी हुई। हटो रस्तो ॾियो, पुलिस ऑफिसर रोब सां चयो। मजमे ते ॼण त को बि असरु न थियो ऐं दीवार बणिया बीठा रहिया। पोयां कंहिं चयो, उहो कारो देव असांजे हवाले करियो त रस्तो ॾींदासीं। उन लफ़्ज़ कारो देव ते हिकु टहिकड़ो मची वियो। उन टहिकड़े में ख़ुशीअ बदिरां हिकु अजीब टोक भरियल हुई। कारो देव? पोइ पुलिस ऑफिसर बास जे बॉडी गार्ड ॾांहुं ॾिठो। कारो देव माण्हुनि खे पाण ॾांहुं ॾिसी विसामजी वियो। हिन जे अखियुनि में हाणे डपु भरिजंदो आयो ऐं हू ॼण पंहिंजो ज़िक्र ॿुधी सुसंदो थी वियो। हिन जा उभिरियल कुल्हा ढुड़की पिया हुआ। पुलिस ऑफिसर वरी बास ॾांहुं ॾिठो। हिन खे बास जे अखियुनि में अलाए छा नियापो मिलियो ऐं उन हिकदमि 2 चइनि पुलिस वारनि खे को हुकुम ॾिनो। पुलिस वारा बंदूकुनि में संगीनो टुंबे साम्हूं कंदा अॻिते आया ऐं हटो हटो हटजाओ कंदा मेड़ में घिड़ी पिया। हिननि जे अचण ते मज़ूरनि जे मेड़ में हिकु पेचरो पैदा थींदो वियो। अॻियां पुलिस वारा हलंदा विया ऐं संदनि पोयां बॉस ऐं संदनि साथी हलंदा थिया आया। ओचितो अनुअ हिकु दांह ॿुधी, दांह ते हिन नज़र मथे खईं त हिन कारे देव खे मथे खजंदे ॾिठो ऐं पोइ कारो देव हथ मज़ूरनि जे हिकिड़े छेड़े खां ॿिए छेड़े ताईं पहुची वियो। को इशारो मिलण ते पुलिस वारनि पंहिंजूं राइफलूं ऊभियूं कयूं। नंढे कद जे हिकु हमराह चयो, फायर। सिधा फेर मज़ूरनि जे मथे खां थींदा हवा में पड़ाड़ा पैदा कंदा विया। कुझु पुलिस वारा लठियूं खणी मज़ूरनि पोयां काहे पिया। ओचितो हिन मंज़ूर जो आवाज़ु ॿुधो, भॼो। हू भॼंदा भॼंदा पंहिंजी कार ताईं आया। बास पंहिंजी कार में चढ़ी अॻे ई रवानो थी चुको हो। मिटीअ जे हिकु ककर पोयां हिन ॾिठो त बास जी कार हवा सां ॻाल्हियूं कंदी थी वई। ओचितो कार जे अॻियां मज़ूरनि जो हिकु हुजूम वधी आयो। कार ढरी थी वई। मंज़ूर सभिनी खे इशारो करे हेठि लही पियो ऐं खीसे मां रिवाल्वर कढी ज़ोर सां चयईं, हटो न त। अनुअ खे अलाए छा थियो, हिन ज़ोर सां मंज़ूर जे ॿांह ते अहिड़ो ज़ोर सां धकु हयूं जो हुन खां दांह निकिरी वई ऐं रिवाल्वर वञी मज़ूरनि जे विच में किरियो। मज़ूरनि मां हिकिड़े मज़ूर उहो खणी वरितो, अॻिते वधी आयो। ओचितो अनुअ रड़ करे चयो, भाऊ असीं बि अव्हां वांगुरु मज़ूर आहियूं, हुकुम जा बंदा, असांजो अव्हां सां को जहिड़ो न आहे। हिकिड़े मज़ूर धिकार मां चयो, भाड़े जा खच्चर। हुजूम हिननि ते हमिलो करण वारो हो, पर हिकिड़े मज़ूर ज़ोर सां चयो, छॾियो हिननि खे, हिननि जो कहिड़ो ॾोह। हिन हमराह त पाण पंहिंजे ई साथीअ जी ज़रे घटि ॿांह भञी विधी आहे, न त हुन जे गोलियुनि सां असां मां 2-4 ॼणा ढेरी थी पिया हुजनि हा। मज़ूर पाण में ई ज़ोर ज़ोर सां दलीलबाज़ी करण लॻा। अनुअ मौक़ो ॾिसी आहिस्ते चयो, तव्हीं हाणे हलो। हू चुपचाप कार में चढ़ी पिया। अवेस चयो, अनु अचु न, तव्हीं हलो, आउं पाण ई ईंदुसि। अनुअ मुख़्तसर जवाबु ॾिनो। कार मिटीअ जा ककर उॾाईंदी हली वई। फायरिंग बंदि थी चुकी हुई। हू उन्हनि ई मज़ूरनि जे विचां लंघंदो, खीसे में हथु विझी कंहिं सोच में पाण खे ॻारींदो अची पके रस्ते ते पहुतो।
हिन जे ज़हन में अजीब तूफ़ान मतल हो। हिन खे पक थी त हाणे मंज़ूर सां हिन जी दोस्ती ख़तमु थी चुकी हुई। हाणे हुन जे बंगले ते मोटण बि ख़तरे खां ख़ाली न हो, पर हिन खे अलाए छो ईअं महसूसु थियणु लॻो त हू ज़रूरु मोटी वेंदो। पके रस्ते ते पहुची पंधु ई पंधु मोड़ जे ॿिए पासे वारे रस्ते ते हलणु लॻो। हीउ रस्तो हिन जे ॻोठ ॾांहुं थी वियो। हू पंहिंजी असलियत ॾांहुं मोटी रहियो हो ऐं जॾहिं पंहिंजे माउ जो ॾुखोयल चहिरो हिन जे तसवर में उभरी आयो त हिन जे ज़हन जो तूफ़ान बीही रहियो। उन में फ़क़ति माउ जी ममता जी तदेरी ॾुखोयल हीर घुलणु लॻी हुई।